नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुंदो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म इमरान खान PTI जी कोर कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। पाबंदी मड़ियल तंज़ीम जे तइ थियल मुआदे समेत ॿियनि मामलनि ते वीचारे ॾींदो। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ क़ौमी मामलनि ते कोर कमेटी खे एतमाद में वठंदो। ICC T20 वर्ल्ड कप जी अहम मैच में न्यूज़ीलैंड भारत के आसानी से शिकस्त ॾेई छॾी। भारतीय टीम पहिरीं बैटिंग कंदे मुक़ररु ओवर्स में 110 रन्स ठाही। जवाब में केवी टीम आसानी से 15 ओवर में टारगेट पूरो करे वरितो। मैच 49 रन्स की नाक़ाबिले इनिंग खेॾी केवी टीम मथां शिकस्त बाद भारत लाइ सेमीफाइनल में पहुचणु ॾुखियो बणिजी वियो। मुल्क में कोरोना वायरस विघे 6 मरीज़ फौत। आलमी वबा सबब फौतुनि जो 28,456 थी वियो। 24 कलाकनि दौरान 482 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो 12,73,560 थी वियो। हेल ताईं 12,22,559 मरीज़ सिहतियाब थी विया। कोरोना वायरस की शरह 1.61% रही। घोटकी में होटल ते वेठल 2 ॼणनि ते हथियारबंदनि जी फायरिंग। 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में निसार लुंड मारिजी वियो। ज़फ़र लुंड ज़ख़्मी थियो। सालेपट में नौजवान मेहरम भट्टी कार इल्ज़ाम हेठि घुटारे क़तल। पुलिस 2 जवाबदारनि रखियल चनो ऐं संदसि पुट खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ रोहिड़ी अस्पताल मुंतक़िल। ऐं गॾा वेझो 1 ॼणे जो गोली लॻल लाश। पुलिस वाक़िए वारनि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो।